शान के पान बयान फरमायो। चो सुभान अल्लाह, वडी आवाज़ सां चो सुभान अल्लाह। पान बयान कयूं त क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, सभई माण्हू सभिनी दरनि ते वेंदा, कुझु न वरंदो। हज़रत ईसा सलाह ॾींदो त मुस्तफ़ा जे दरवाज़े ते वञनि। जागो था भला नबी गौस कुतुब अबदाल औताद अबरार अखियार ही सब हस्तियों माशर के मैदान में होंदा। हेॾे ॾिहाड़ दा टोपी वारा छा कयांसि, मुतवज्जो कयांसि, मूं ॾे निहारियो त मुंहिंजी दिलि ख़ुशि थी त मां चरियो खुली पवां। हेॾे होॾे न निहारियो, मुस्तफ़ा जी ज़ात जे मोहब्बत वारो सब नबी होंदा, वली होंदा, सहाबी होंदा, इमाम होंदा। भला डायरेक्ट खुदा खां दुआ नथा घुरनि, मौला हिसाब कर, देर थो करी, पोढ़ा पक्का जवान जड़ा सभई जे घर थियम, जमीन ट्रामो लगी पे सिज मथा जे बैठो मोला वारो कर। पर न नबियन खे बि ख़बर आ, इमामन खे ख़बर आ, सहाबन खे ख़बर आ, वलियन खे ख़बर आ, हर खुदा जी प्यारे खे ख़बर आ त खुदा जे ज़ात बरकत जा ॻाल्हाइण अॼु सवलो कोन्हे को, कुझण जी कंहिंजी जा कान्हे का, कंहिंजो मकाम न आहे। अॼु अल्लाह जे दरबार में खुली ॻाल्हाईंदी त मोहम्मद करीम जी ज़ुबान ॻाल्हाईंदी। चओ सुभान अल्लाह, वॾे आवाज़ सां चओ, वॾे आवाज़ सां चओ। मुंहिंजे हबीब जे दरवाज़े ते ईंदा, नबीअ ॾस इहो ॾींदा, वलीअ ॾस इहो ॾींदा, टोलनि जा टोला ठही हिते ईंदा। ओ ख़ुदा हिदायत ॾी मुस्लमान, जॾहिं क़यामती ॾिहाड़े मुहम्मदी दरवाज़ो कमु ईंदो आहे त पोइ हिते छो थो लिखी त नबीअ जे नियत सां न वञो, वेंदासीं नबीअ जे नियत सां वेंदासीं। चो कंहिंजे नियत सां, मुस्तफ़ा जी नियत सां। चो कंहिंजे दरे हबीब पे आशिक बुलाए जाते हैं। नथा चो सुभान अल्लाह, दरे हबीब पे आशिक बुलाए जाते हैं, फिर उनको नूर के जलवे दिखाए जाते हैं, फिर उनको नूर के जलवे। हजरत पीर रोशन जमीर साईं गुलाम मुजद्दिद सरहंदी रहमतुल्लाह अलैह। चओ सुभान अल्लाह, चओ ॾाढियां चओ, दुआ कयो रब करीम आलिमन जी बच्चन खे बि सालिह आलम बनाए। ॿुधाए पियो त बा मदीने पाक जे घिटीअ मां पियो वञा, सो हिकिड़ो अॻियां पियो हले सीटियल बूटियल, सुञाणे कोन पियो त कोई गुलामी मुजद्दिद आहे। चई मुला अतर हयो, पोइ वरी पिया चओ त मदीने वारे जी खुशबू आहे। साईं फरमायो मां वतो मां घणी गंध मां, मूं चयो अंधो न थी, अतर जी जाइ नाहे, ही उहा हस्ती आहे जिते अतर खुद सलाम करण ईंदो आहे। बेशक सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुश्क सलामिया, अंबर सलामिया, आशे सलामिया, हबीब करीम जी ज़ात बरकत मोहब्बत वारो नबी पाक पंहिंजे शान खे पान बयान फरमायो। जॾहिं दरवाज़नि तां घुमंदे फिरंदे लुॾंदे हलंदे थकिजी पवंदा, हज़रत ईसा रसूल वञो मुस्तफ़ा जे दरवाज़े ते, वो सिधा मुंहिंजे दरवाज़े ते ईंदा। साईं तव्हां छा फरमाईंदो? अन लहा, मां चवंदुसि परेशान थियो, मां वेठो आहियां। अल्लाह अकबर। रिकॉर्डिंग हाफिज मुश्ताक अहमद भट्टी सेवानी। हक चार यार नारन खे वक़फ़ो मां ॾियारींदो हा, पर हिते कोन थो ॾियारां, रुॻी ज़ोर सां हणो त ही झंगल कमंद गाह बनियूं ॿारा ज़रो ज़रो ॿुधे त हिन ॻोठ में मदीने जे मीर जे मीलाद जी महफ़िल हली रही आहे।
अल्लाह अकबर। या सय्यदी या रसूल अल्लाह, हक चार यार। आमीन। हबीब जा आशिको मुस्तफा करीम फरमाइंदा अन अल्लाह, मां बैठो ही अल्लाह जो हुक्म, अल्लाह जो फरमाना, अल्लाह जो इरशादा। अम्मा बिनेमत रब्बिका फहद्दिस, हबीब जेतिरी मां तो ते नेमतूं कया वे खोले खोले बयान कर चो सुभान अल्लाह। हिकड़ी गाल इन मसाले ते बयान करनी आ, सुभान अल्लाह। उहा इहा है त पीरन जे पीर, रोशन ज़मीर, मुहय्यद्दीन मीर, अंदर जे अकसीर, दिलबर दस्तगीर, महबूबे सुबहानी, शहबाजी लामकानी, सैयदना व मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी, हसनी हुसैनी। चो रहमतुल्लाह अलैहि, ॾाढा चो रहमतुल्लाह अलैहि, वॾी आवाज़ सां चो रहमतुल्लाह अलैहि। हसनी बा हुसैनी बा आहे के वरी भंगड़ी पी डंडड़ो कूंडड़ो घुमायो, शेख हो सैयद कोन हो, वहड़े वा चाचा सैयद कोन हो, आले रसूल कोन हो। इमाम हसन जो औलाद बच्चो ही कोन हो करबला में। यट पुछीस तो हुसैन सुहणे जूं न्याणियूं हजरती अम्मा फातिमा सुगरा, नालो फातिमा मशहूरा सुगरा, बी अम्मा जो नालो आ सुकैनह, आम चवंदा हूं सकीना। सभिनी वॾनि बुजुर्गनि लिखियो आहे, मुअर्रिखन तारीख़ निगारन, सुकैना सीन खे पेश, काफ़ खे ज़बर। जागो था, ॾाढा ॻाल्हायो। पुछोन त भला जी इमाम हसन जो औलाद न बचो हो त पोइ हज़रत हुसैन जी न्याणी फातिमा सुगरा जो निकाह कंहिंसां थियो हो? तारीख़ मां कढो, पंहिंजनि किताबनि मां कढो, ॿियो रस्तो ई कोन्हे, ॿी वाह ई कान्हे। मञणो पवंदो त हुसैन पाक जी न्याणी हसन सुहणे जे पुट हसन मुसन्ना खे मिली आहे। उहो बचो हो करबला जे मैदान में, जीअं इमाम ज़ैनुल आबिदीन बचो हो, उन हसन मुसन्ना खे मिली, निकाह थियो। उन्हनि जे नस्ल मां मुंहिंजो पीरनि जो पीर सुहिणो आयो आहे। सभई चो सुभान अल्लाह, वॾी आवाज़ सां चो सुभान अल्लाह। एॾो कामिल वली, एतिरो अल्लाह जो बरगुज़ीदो वानो, तकरीर कंदे खिताब कंदे बगदाद शहर में पंहिंजे पाक कदम खे मथे थो खणे, फरमाए थो पियो कदमी हाज़िही अला रकबत कुल्ल वलिय्यिल्लाह, ही मुंहिंजो कदम अल्लाह जे हर वलीय जे कंध जे मथां। बादशाह पीर फरमायो, किथे फरमाई? बगदाद में। ॻाल्हायो किथे? जवाब ॾियो। देवबंदनि जे किताबनि में बि लिखियो पियो आहे, गैर मुकल्लिदन जो इमाम इब्न तैमियह बि गौसे पाक जे मकाम खे मञियो आहे। दुनिया ते को मुल्क नाहे, को खितो नाहे, का धरती नाहे जिते अब्दुल कादिर जीलानी जो नालो यादि न अचे। आला हज़रत फरमाया थो, गौसे आज़म इमाम तुका वन्नुका, गौसे आज़म इमाम तुका वन्नुका, जलवे शाने कुदरत पे लाखों सलाम। खुली पढ़ो, खुली। हजरत मौलाना शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी लिखियो आहे त क़यामत ॾिहाड़े जे अल्लाह मूंखे चवे त अहिड़ो अमल पेश कर जंहिं जे क़बूल हुजण जो तोखे यकीन आहे।
त मां मुस्तफ़ा ते सलातो सलाम पढ़ण पेश कंदुसि। सुभान अल्लाह चओ। तव्हां बि खुली पढ़ो, खोले ॿुधो। गौसे आज़म इमाम तुका वन्नुका जलवे शाने कुदरत पहला लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पहला लाखों सलाम शमए बज़ में हिदायत पहला लाखों सलाम शमए बज़ में हिदायत। केतरे शान वारा जिसकी मिंबर बनी गर्दनी औलिया। सभी तो सुभान अल्लाह। जिसकी मिंबर बनी गर्दने औलिया, जिसकी मिंबर बनी गर्दने औलिया की करामत पे लाखों सलाम मुस्तफा ने रहमत पे लाखों सलाम शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। निंद्र न कर अब्बा, होशियारी होशियारी। निंद्र कंदे पोइ सुबुह जो पुछंदे जलसो थियो हो? हा थियो हो। मौलवी आयो हो? मौलवी आयो हो। तकरीर बि थी। छा चयईं? चयईं त अल्लाह छा। निंद्र में हूंदी त ईअं चवंदे न। मां त कोशिश पियो कयां त कुझु टाइम तव्हांखे विहारियां। ॿीहर हाजी साहब नाज़ खे चओ त नून जे पुठियां ये आणे न्याज़ करे छॾ। सदाई नाज़ न ठहंदा आहिनि, न्याज़ बि खपे। पर इहो मौलवी न अचे जेको सॼी राति विहारे। मुस्तफ़ा करीम जे मोहब्बत वारो खुश नसीब आयो। अल्लाह जो क़ुरान हबीब जो शान वेठा ॿुधो। अल्लाह जे प्यारनि जो बयान। मुझे सुहणी अब्दुल कादिर जीलानी कदम मथे खणी फरमायो, मुंहिंजो ही कदम हर वलीअ जे कंध जे मथों। अबा लाउड भी न हा, रेडियो भी न हो, टीवी भी न ही, तो वारी इंटर नेट। कल हैदराबाद में जलसो में दोस्त ॿुधायो त हिकिड़े माण्हू इंटरनेट ते घुर कई त मूंखे नगा उघाड़ा फोटू खपनि 300 वाला बस, त उन जे जाइ ते 1000 फोटू पहुची विया। इहे मुल्क जो हाल। हाणे इन ते जो नगियूं औरतूं ॾिसंदासीं, उघाड़ा यहूदी ॾिसंदासीं। ख़ुदा शल पनाह में रखे। पोइ असांजो गुनहगार रखियो, ख़ुदा खे जवाब कहिड़ो ॾींदियूं? छा जवाब ॾींदियूं? अब हिकिड़ी का बि बची आहे न। वेह अलाह कंदो को न को क़ुरान जो आशिक़ निकिरी पवंदो। 2 मिंट वेह पोइ ॾिसूं था। माशा अल्लाह वॾो आहे, न त तूं विकिणंदा मां वठंदुसि। छा दुरूद शरीफ पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾी आवाज़ आहे। सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका। साईं फरमायो
मुझो कदम हर वलीअ जे कंध जे मथों आ। वलीअ रुगी बगदाद में न हुआ, ईरान में न हुआ, इराक में न हुआ, लीबिया में, उर्दन में न हुआ, शाम अरबस्तान में न हुआ। खुदा जी सारी दुनिया ते जिते मदीने वाले जो कलमो पतला उती अल्लाह जा वली हुआ। मगर गौसे आज़म जी ज़ुबान मां निकतल कलाम जो एडो कमाल हो जो जेको जेको वली जिते हो उन उते बुधो कंध झुकायो। चओ सुभान अल्लाह, वॾी आवाज़ सां चओ। नबी खे त नऊज़ बिल्लाह भित जे पुठियां त ख़बर खुदा ने ज़ुबान खे पटे जहन्नम में टंकींदो। अरे पीरन जे पीर जो ही मकाम आ तो मदीने जे मीर जो छा हूंदो। वो दरिया कैसा होगा जिसके कतरे ये समुंदर है। हजरत गौसे आजम बगदाद में फरमायो, ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती चिश्ती बेहश्ती। चो सुभान अल्लाह। जह 90 लख काफरन के कलमू पढ़ायो। घणन खे ऐं ही वरी बिस्तरो कुल्हे ते धू सुन्नीअ जे मस्जिद में खिलो न रो। कॾहिं शीयन जे इमाम बारगाह में विया न बिस्तरे वारा, मिंथ करे मोकिलियो न मोकिलियो। छो? ख़बर अथनि त हू पंहिंजे अक़ीदे ते हैरान जो याली करे जो बीठा तर बिस्तरो हूंदो न हंधु हूंदो न कंदो हूंदो। हाँ ईअं आहे न। पोइ तो वटि छो था अचनि? ख़बर अथनि त ही जॾो आहे, हिन में मज़हबी कटराप न आहे। हिन खे नौकरी मिली, छोकिरी मिली, बोतल मिली, होटल मिलियो, चांहि मिली, कोई यार मिली वियो त अबे ॾाॾे जो मज़हब मटे देरी न कंदो। पोइ छा सुन्नी जवाब ॾींदे, छा अल्लाह खे जवाब ॾींदे? उहो ॾिहाड़ो यादि कर जो मदीने वारो इन कुरान करीम खे हथ में खणी चवंदो, वक़ाल रसूल या रब इन कौम इत्तखज़ू हाज़ल कुरान महजूरा। नबी सी पाण फरियाद कंदो, मुंहिंजा मौला करीम ही मुंहिंजा उम्मती हा, ही मुंहिंजा सुन्नी सॾाइण वारा आशिक हुया जन मुंहिंजे कुरान खे छॾे ॾिनो हो। तंज़ीम न हुई, जिहाद जो जज़्बो न हो, हिम्मत न हुई, मुर्सी न हुई, मतलब परस्त हा, लालची हा, बिजड़ा हा। जियां पियो ॿियो चवंदो हो कंदो, माठ को वेठा हूंदा। बेटा घोट असां तोखे ॾींदे फरमायो त जहिड़ी आयस जीअं जे तहिड़ी मिला तन खे त लाला जा लतीफ़ चए कर मुदन उठामी। फरमाए तो कायारी थियस कांध जी मां हिते रही माड़ी लगन मेहणो साण जमा दरसी कंध खण जस कीअं मन मारू हणन जे। छा चवंदे? भत जाम खाधम, ख़त्म ॾाढा ॾिनम, 11 शरीफ़ के गोले गोले खाधम, मीला शरीफ़ जे लंगर के खाधम, पर जज्बो जिहाद जो न हो, इल्म दे शौक़ न हो, मदरसन दे शौक़ न हो, मस्जिद दे शौक़ न हो। आलमन के मुल्ला मुल्ला करे सॾींदोस, जाहिलन पीरन जे पुठियां लॻो पियो हूंदोस, कुरान पाके वेझो न हूंदोस, डंडे कुंडे ते सजदो कयो पियो हूंदोस। मुझे मोहम्मद अरबी जा उम्मती तुंहिंजो इहो शान न आहे, तुंहिंजो शान इहो आहे जो छा चओ हिकिड़ो सिर हबीब खे ॾींदे लॼ मरा हुजन सिर घणा त वारे वारे वढिया। कॾहिं जागंदी, कॾहिं जागंदी, कॾहिं बेदार थींदे? सोना भिटाई फरमायो, फरमाए तो हिकिड़ो सिर हबीब खे ॾींदे लॼ मरा। कहिड़ी ॻाल्हि आहे, छा थो ॾियां?
हिकिड़ो सिर हबीब खे ॾींदे लॼ मरां हुजनि सिर घणा त वारे वारे वढिया पर मुंहिंजे मथे जे हुजे सिरनि 100,000 त तुंहिंजी असान तव्हारा हर हर वढिया हे कहिड़ो अल्लाह जा बान हो मुझे हबीब जो मकाम हबीब जो शान हबीब जी इज्जत हबीब जी अजमत हबीब जी सनार की बुद्धि न फिटी कर उन जे ला संदरो बदी भी बेअदबी कबूल न कबी गुस्ताखी कबूल न कबी गुस्ताखे वेझो अचण न ॾिबो उन खे परे खां परे भॼाइबो मूंॾे नच मुंहिंजे दिल में मिठे मोहम्मद जे इश्क जी ज़रड़ी आहे चिणग बरे पई वाग मदीने वरे पई शान बुद्धि दिल ठरे पई तुझी जान भली मुल्ला गलती में गरे पई मरे पई मरंदो रहे परंदो रहे पर सुन्नी तुझो अंदर ठरंदो रहे तुझो बेड़ो मदीने पाक दे वरंदो रहे हिम्मत पैदा कर अटकल सां अल्लाह न मिलंदो ऊंदह थो करी हथ सां थो बेड़ो बोड़ी मुझे हबीब जामती मुझे दिल बर नबी जामती मुझे मुस्तफा करीम ते दुरूद पर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वॾी आवाज़ वॾे आवाज़ ए मदरसो मूं अॼु ॾिठो आहे इन मदरसे खे मदरसो बनायो बचड़ा पढ़नि अरबी फारसी आलिमन करनि नाज़रा क़ुरान करीम में बरकत आहे शफ़क़त आहे अल्लाह जी महिरबानी आहे पर असां वटि ॾुख इहो आहे जो अछियूं ॾाढियूं थी वयूं निमाज़ी बाहियूं हर निमाज़ में अलहम्दु वल असर इन्ना तेना पढ़ूं पिया पर माना जी ख़बर कान्हे अबा आहे ॻाल्हायो आहे कंहिंखे मिड़ी हा खणी कई लल्या पतन जे भर में हुजल सो हिकिड़ो मुंहिंजो साथी मुंहिंजे भर में पियो निंड करे ॻाल्हि कंदे मूं चयो बा छा त हा करणी ही हुन मथे निहारियो मुंहिंजो छा चई न मुझो न के जी हा अरे भाई छा चई जी हिकिड़ो त हूंदो न या न या सो अबे अबे खणी हा कई खुदा जा बानो इल्म पढ़ो इल्म हथियार आहे इल्म औज़ार आहे अञा असांखे अल्लाह ताला ढकियो आहे दहशत गर्द न आहियूं पर जे असांखे मजबूर कयो त पोइ सुन्नी तुंहिंजो बच्चो बच्चो गाज़ी बंजी मैदान में लहंदो हाँ पोते न पबो सुस्ती न कभी मैं तुम दिए न होगा नहीं नहीं उठेंगे लड़ेंगे मदीने वारे को राजी करेंगे सुबह हिकिड़ी केस ते ॿुधियमि सिंधी उर्दू गॾु चई मुंहिंजो परणो होगा अला छा जी छाई अथनि खणी मुंहिंजे हबीब जा आशिक ॿुधो अञा किथे ॻाल्हि थी प्लेटूं पिया गॾु कयो पर मां छॾियांव किथे थो जिन छॾे भूत छॾे मौलवी न छॾे रात ठरे पई दिल खे मज़ो पियो अचे अल्लाह फरमायो अम्मा बिनेमत रब्बिक फहद्दिस हबीब मुझो नेमतूं बयान कर चओ सुभान अल्लाह नबी ऐं रसूल ॿ लफ़्ज़ आहिनि ॻाल्हाए घणा नबी आम आहे रसूल ख़ास आहे नबी उनखे चइबो आहे जंहिं वक़्तु अल्लाह जो वही ईंदो आहे त मुंहिंजे दीन जी ख़िदमत कर रसूल उहो आहे जंहिं वटि वही सां गॾु किताब बि आयो आहे जागो था 313 रसूल आहिनि 1.25 लख नबी आहिनि रिसालत नबूवत अल्लाह बाने जे विच में राबिते वारी शयूं आहिनि
रसूल नबी रब खां हुक्म वठंदा आहिनि, ॿारनि खे पहुचाईंदा आहिनि। चओ सुभान अल्लाह। नबी पाक रसूल बि आहे, नबी बि आहे, उम्मतुनि जो त नबी ख़ुदि नबीअ जो बि नबी आहे। चओ सुभान अल्लाह। ॾाढा चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे नेमतुनि सां नवाज़ियो आहे, वॾो मक़ाम ॾिनो आहे। पर यादि रखो, अल्लाह फरमाए थो हबीब मूं तो ते नेमतूं कयूं हल, तूं ही नेमतूं बयान कर। मगर नबी ख़ुदि बि नेमत अहिड़ी नेमत जो सारी कायनात उन तां कुर्बान करे छॾ। अल्लाह फरमाया तो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिम मुबीन। अलबत्ता तहकीक एहसान फरमायो अल्लाह ईमान वारनि जे मथां जो उन्हनि में उन्हनि मां शान वारो रसूल मोकिलियाई। रब चए थो मुंहिंजे महबूब जी ज़ात खे तव्हां में मोकिलियुमि, ही मुंहिंजो वॾो तव्हां ते थोरो आहे। चओ वॾो एहसान, वॾी मेहरबानी आहे। लक़द अलबत्ता तहकीक मन एहसान फरमायई अल्लाह, एहसान फरमा कहते ईमान वारनि ते, कहते चओ चओ बेईमान ते न, ईमान वारनि जे हाल आहार ॾिसंदे न त ख़ुशी मुंहिंजे मुस्तफ़ा जी कंदो ई कंदो। पोइ वॾा जलसा न, वॾा प्रोग्राम न, थोरो घणो कंदो ज़रूर, नालो ॻाल्हाईंदो। हिकु दफ़े मदरसे में वेठो हुउसि, हिकिड़ो ॿुढड़ो आयो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हाजी साहब ख़ुशि आहियो, चङा भला आहियो? अब्बा हा मौली साहब। ॾियो ख़बर साईं कीअं आया हो? अब्बा मूंखे महबूब करीम जो उर्स करणो आहे, चवां थो जलसरो बि कयां, पोड़ो मुड़ुसु आहियां, गेहलत कान थी पुॼी, पर जे महिरबानी करी पहिरीं तारीख़ रबीउल अव्वल जी मूंखे ॾे। पहिरीं मूं चयो साईं माण्हू त चवंदा आहिनि 14 ॾियो, 13 ॾियो, 11 12 ॾियो, भला न तॾहिं वरी पोइ ॾियो, तूं सदाई पहिरीं थो घुरी। चई मुंहिंजी दिलि थी चवे त अव्वल मूं गुनहगार जो उर्स मदीने पाक में पहुचे। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। चओ चओ। अल्लाह फरमायो मूं ईमान वारनि ते थोरो कयो आहे। हाणे थोरो हिकिड़ो इल्मी नुक़्तो अव्हां जे अॻियां छॾियां थो, पोइ ॻोल्हे पाण वञी हथु कजो। लक़द अलबत्ता तहकीक मन्नल्लाह थोरो कयो अल्लाह अलल मुमिनीन ईमान वारनि ते, कहते जवाब ॾियो इज़ बअस फ़ीहिम, हिम ज़मीर जमा मुज़क्कर ग़ाइब। वरी कह ॾिसो मोमिननि ॾे मोकिलियाई इन्हनि मोमिननि में, इन्हनि मिन अनफुसिहिम, इहो हिम ज़मीर बि मोमिननि ॾे थो वरे, थोरो बि मोमिननि ते कयई, मोकिलियाई बि मोमिननि में, मोमिननि मां, हा मोमिननि मां। हाणे मोमिन नबी साईं जे दौर में बि हुआ, अॼु बि आहिनि, क़यामत ताईं हूंदा। अबा हूंदा या न? ॻाल्हायो। पोइ इन सभिनी में सभिनी मां कीअं आयो? चुप। मिठाई खाराईंदा? चयोसीं असीं हिरियल ई न आहियूं मिठाई खाराइण ते, रब अजुर ॾींदो। चओ आमीन। इन तफ़सीर में इन्हे आयत खे बि खोले ॾिसजो, अजीब तव्हांखे हक़ीक़तूं मिलंदियूं। नबी आयो मोमिननि में, मोमिननि मां, ऐं मोमिन क़यामत ताईं आहिनि, उन्हनि मां कीअं आयो? कीअं आयो
सभन हुन मां तख़सीस त कान्हे त रुॻी उन वक़्त वारनि मां न मोमिननि में मोमिननि मां मोमिननि में मोमिननि मां आयो चओ सुभान अल्लाह रूहानियत वारा अल्लाह जा कामिल बाना अल्लाह जा वली हदीस पाक जी रोशनी में लिखनि था पिया त नबी पाक जो नूर सभिनी मोमिननि जे सीने मां घुमंदो आयो आहे जेके उन वक़्तु हा जेके हाणे आहिनि जेकी क़यामत ईंदा सभिनी जे सीननि में मदीने वारे मीर जो नूर आहे ई आहे ॾाढा चओ सुभान अल्लाह वो तॾहिं चवंदा आहियूं सुना है रहते हैं आका फकत मदीने में रुगी मदीने में था चवनि पर रुगी न सुना है रहते हैं आका फकत मदीने में गलत है रहते हैं वो आशिकों के सीने में सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे हिकिड़ी कापी क़ुरान पाक जी खणी हल बा अलाह कंदो को न को मदीने जे मीर जो आशिक निकिरी पवंदो आहे त वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वॾी आवाज़ सां या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह कीअं माकिलियाई हेरे निहारियो बासत खिलकत विलादत टे मरहला घणा मुंहिंजा भा जवाब ॾे घणा ॾाढा ॻाल्हाए घणा हबीब जी खिलकत हबीब जी विलादत हबीब जी बासत हिते बासत जो ज़िक्र आहे विलादत थी रबीउल अव्वल महीने में महीनो कहिड़ो पियो हले अव्वल महीने में कहिड़े महीने में ही महीनो कहिड़ो पियो हले जवाब ॾे कहिड़ो पियो हले निसार तेरी चहल पहल पर हज़ारों ईदें रबीउल अव्वल खुली चओ निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदें रबीउल अव्वल के सवा शैतान के इस जहां में सभी तो खुशियां मना रहे कहीं खुशी न कई ॾाढा चओ बुलबुल सिंध साईं काज़ी दोस्त मोहम्मद रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो हो शैतान एंड ब्रादर्स शैतान ऐं उन जा शैतान एंड कंपनी ॿी वरी अञा ॿियो बि कुझु चयो पर कोन थो ॿुधायां सारी दुनिया में खुशी आहे हिकिड़े खुशी न कई कंहिं न कई चओ अबा को माण्हू तो वटि अची त ॾिसंदे त इन मां फ़ाइदो आहे या नुक़सान जे फ़ाइदो आहे त ख़ुशि थींदे न या न नबी साईं मां तोखे फ़ाइदो आहे हथ मथे खणी चओ हथ मथे खणी चओ फ़ाइदो आहे या न आहे त पोइ ख़ुशी कर न बाक़ी जंहिंखे नुक़सान आहे जेको मोचड़ा विहाए वेठो आहे जहन्नम वारा वो न करे तो न करे तू खुशी कर तू मोमिन आ तू आशिक रसूल आ तुझो हबीब करीम सा अकीदो प्यार आ त मूंखे नफ़ो ई नफ़ो आ सुभान अल्लाह च ॾाढा चओ सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां च निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदें रबीउल अव्वल के सवा शैतान के इस जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं सबनी खुशी कई पर शैतान न कई रात कहिड़ी आहे 12 रबीउल अव्वल
नबी से जे अम्मा जो नालो ॿुधायो आमिनह अम्मा जो नालो ॾाढा चओ आमिनह भला आमिनह जे अम्मा जो नालो जो रखिया पुट आमिनह जे अम्मा जो नालो हल ॾाढा क़ाबिल आहियो दस्यो नथा पक्का ई था कयो नबी पाक जे बाबे जो नालो हज़रत अब्दुल्ला उन जे अम्मा जो नालो चुप इहो त कहरा जो इल्म न आहे नबी जे अम्मा जो नालो आमिनह आमिनह जे अम्मा जो नालो बर्रह छा हजरत अब्दुल्ला बाबो उन जे बाबे जो नालो आम अब्दुल मुत्तलब चवंदा आहिनि पर न अब्दुल मुत्तलब कोडाणो आहे नालो शीबतुल हमदा हजरत अब्दुल्ला जे अम्मा जो नालो फातिमा आहे नबी जे नानीअ जो नालो बर्रह ॾाॾीअ जो नालो फातिमा नबी पाक जूं पुफियूं घणियूं हो चाचा घणा हुआ ठुप जवाब 12 चाचा हा घणा था 6 पुफियूं हुयूं मुस्तफ़ा करीम जो बाबो अञा पाण जीजल अम्मा जी पाक वजूद में हा 7 महीनो हो त अल्लाह साईं घुराए वरितो 8 9 10 महीनो रबीउल अव्वल आयो अम्मा फरमाए थी 10 महीननि में मूंखे का तकलीफ़ न थी जे आम औरतुनि जो पेट निकिरी पवंदो आहे रंग फिरी वेंदो आहे उथण वेहण में तकलीफ़ थींदी आहे कुझु बि न हो एतिरो ज़रूर हो जो हर महीने में नबी मुबारक ॾियण पिया अचनि खूह तां पाणी भरण वञा पाणी मथी चढ़ी अचे पेर में जुती न पाया पत्थर में थी वञनि सुकी बुंड जे हेठां विया साओ वण थी छांव करे मके जे घिटनि मां लंघा त मुबारकूं पयूं ॾियनि मुस्तफ़ा करीम अची रहियो आहे केर जंहिंजे सदके जग जहन्नम खां बची रहियो आहे जंहिंजे ख़ुशी में हर आशिक नची रहियो दुरूद पर सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह वॾी आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह 12 रबीउल अव्वल सूमर जी रात अम्मा फरमाया ओ लहे ओ भरे ॾखण उत्तर हेठ मथे नूर ई नूर आसमान जा तारा लही घर जे मथां अची बीठा ओ भरई ओलह वारा जानवर गिचियूं गिचिन ते रखे हिक ॿिए खे मुबारकूं पिया ॾियनि पखी उॾामी हिक ॿिए खे मुबारकूं पिया ॾियनि भिटाई घोट छा चयो तड़े तमाची आयो पखिन पई पचार वॾी जाम जमार जहमियाणियूं मोहियूं फरमाए तो तड़ तमाची आइयो वरी थी वरान कीज रबनी कंधी रातों ॾींहं रिहान परची वेठो पाण हाणे मरकन मच्छीअ वारियूं कंहिं चयो आहे सुहिणे भिटाई नथो ॻाल्हाई कंहिं वॾी आवाज़ सां ॻाल्हाए मेलो थींदो आहे पोइ माशा अल्लाह बैंक में बनी मुड़ुस मेले ते बाबा लतीफ़ जो मेलो छॾिबो छा ठीकु साईं बिस्मिल्लाह उते वियो वञी बद किरदारी करे पैसा विञाई लतीफ़ ईअं चयो आहे ॻाल्हि बेटा ईअं सेखारियो आहे उते तव्हां ग़लति कमु कयो ख़ुदा जो वली हज़रत भेटाई घोट सबक थोड़े छा खे वञी छो
बेली थी बियन जो वठ कंजक करीम जी जग जो वाली जो साखो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां चा तू अल्लाह है किड़ो बीवाई मसख लिखो वेठी लिख अखर इहो ई मन में वहदहू जे वढिया इल्लल्लाह सी औरीन यूं हकीकत गडियो तरीक़त तोरीन मारफत जी माठ सी बेसां दर डोरीन सुख न सुता कदहीं वेही न वोड़ीन कुल्हन ऐं कोरीन आशिक अब्दुल लतीफ चए ज़ालऊं ज़िक्र ज़ात जो वेल न विसारीन चओ सुभान अल्लाह चा सुभाणे आंगिर जी पांदो बेत पढ़ी बिटाई जा बेत पढ़ी कुरान कोन पढ़ी कुरान पाक जो तफ़सीर रब करीम मूंखे नसीब कयो आहे वॾा वॾा हिननि जा चोटीअ वारा बि गाॾियूं रोके मदरसे मां ख़रीद करे था वञनि त अल्लाह ताला इन गुनहगार फ़क़ीर खे ॿ अखर वाह जा ॾिना मुंहिंजा मिठा भाउ मुंहिंजे दिलि चयो त मां भिटाई जा शेर पढ़ां त थो पर चूंडे प्यारा प्यारा शेर ऐं भिटाई जी ज़िंदगी जो अहवाल इहो बि सादन सिंधन भाइरनि खे ॻोठ ॻोठ में पुॼाया पर कंध हेठि कनि त मां छा कयां साईं जा चूंड शेर उन जी ज़िंदगी जो अहवाल मज़हब भिटाई जो त सुन्नी हो अबे ॾाॾे परॾाॾे न वहाबी न शियो पक्को सुन्नी पीरनि जे पीर जो मुरीद चो सुभान अल्लाह संदसि पर ॾाॾो आहे मखदूम हज़रत पीर अब्दुल करीम शाह बुलड़ी वारो उहो मुरीद आहे मखदूम नूह जो मखदूम नूह बचड़ो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो हर वली सुन्नी जो हर वली ॾाढियां जो हथ मथे खणी चो हर वली पोइ तूं छो तो मुन्नी थी जहन्नम जी भिटाई घोट फरमायो अल्लाह जे कामिल वलीअ जो मूं किताब लिखा छोकिरो खणिया पुट प्रेस वारे क़ीमत लिखी 100 मुंहिंजो इहो वॾो आहे भ 100 न 50 में जेके भिटाई साईं सां मोहब्बत रखण वारा ये 2-3 कापियूं रखो अल्लाह ताला अव्हां खे कामिल वलीअ जे कौल जी लज़्ज़त ॾींदो मज़ो नसीब कंदो दुरूद मुंहिंजे दिलबर ते पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वॾी आवाज़ सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अर्ज़ करे वञा मोटरसाइकिल ते चढ़ी इहो पढ़ साइकिल पे आहीं पढ़ पंधे पे वनी पढ़ वेन में चढ़ी पढ़ ट्रेन में चढ़ी पढ़ जहाज में चढ़ी पढ़ उथंदे वेहंदे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह पढ़ पढ़ंदो वञ हेॾे होॾे निहार कंहिंजो मुंहुं गुलाब जहिड़ो त कंहिंजो नथो ॻाल्हाए पॉलिसी थो करी मूं थोरे पे चयो मौलवीअ चयो असीं त खुली पिया चऊं ॿुधंदो जे आशिक़ आहे त दिलि ठरी पवंदसि गुमराह हुआ त मरी पवंदो घुंज पवंदसि इहो वरी छा थो पढ़ी चई पढ़ंदुसि तूं मुला निमाज़ पढ़ंदो अस्सलाम अलैका अय्युहन नबी पोइ उते पढ़ी थो त तप कोन थो वठाई मां पढ़ंदुसि त मुंहिंजो मदीने वारो मूंखे दीदार कराए वठंदो आहे सुभान अल्लाह चओ वॾे आवाज़ सां चओ
हबीबे करीम जी ज़ात बरकाती अम्मा फरमायो सारो एरिया नूरा मां घर में वेठी आहियां मुंहिंजो दरवाज़ो बंदि लॻो पियो हो कंहिं दरवाज़ो खड़काए खोलिया टे औरतूं लंघी आहियूं हिकिड़ी जो मां बीबी हवा आहियां ॿिए जो मरियम टी जो आसिया आहियां अम्मा मां ताला कॾहिं दुनिया मां लाॾाणो करे वियूं आहियो अव्हां खे छाजे लाइ चवणु पियो आहे असांखे ख़बर पई आहे अॼु तुंहिंजे झोलीअ में मोहम्मद करीम अची रहियो नबी सुहिणो अची रहियो चओ नबी सुहिणो नथो चए उधर जा तही त ॻाल्हायो बाक़ी पेरनि पवण ते ज़ोर हाणे मुंहिंजो कद बीठो आहे पंजर जेतिरो नंढड़ो हुते भाकुर होॾा वञा काॾे अबा मिलण जो तरीक़ो न बुजुर्गनि जो तरीक़ो आहे पर तरीक़ो भलो बि जवाब ॾींदा हलो छा थो पुछां ओभर नूर ओलह नूर ॾखिण नूर उत्तर नूर मथे नूर हेठि नूर जेॾे निहार नूरी नूरा हर दुआ मंज़ूरा बरकत सां मुल्क भरपूरा मुल्क मामूरा हर दर्द दूरा अची रहियो हुज़ूरा नथो चई सुभान अल्लाह ॾाढा चओ वॾे आवाज़ सां चओ मुझे मुस्तफ़ा करीम जी मोहब्बत वारो मुझे दिल बर हबीब जा आशिको अम्मा फरमायो टे औरतूं बीबी मरियम हवा आसिया आहिनि वरी थोरी देर गुज़री दर खड़कियो केर आहियो दर खोलियां त जन्नत जूं हूरूं नथो चई सुभान अल्लाह ऐं हमराह जावा हा बिजली दो दौर न हो गासलेट बि घर में न हो त दाई पई वेचारी सूर पिटे त मुए जो मुंह वाला केॾो बेशक तहकीक हाँ ऐं मदीने वारो अचे त सारी दुनिया रोशन चओ सारी दुनिया चओ सारी दुनिया सुभान अल्लाह अम्मा फरमायो सॾ थिया हुज़ूर हलिया तुंहिंजी ज़ात भलिया तोरीअ कहिड़ी गली आहे वाकई हुज़ूर जी ज़ात चओ मथे हथ खणी चओ ज़ात भलिया उनरीअ कहिड़ी गली बिना उन जे दावा ठली मुस्तफ़ा जी ज़ात जी अम्मा फरमायो खरज मिन्नी नूर मुंह मां नूर निकतो घर में वेठे बंदि कमरे में हैदे जो निहारियां त शाम जे मुल्क जूं मारियूं अॻियां पई ॾिसां ॾाचियूं उन इलाइक़े जूं वणनि जा पन पयूं पटीन चप चुरंदी पई ॾिसां सुभान अल्लाह चओ सारी दुनिया रोशन हुजूर बाहर आया सफिया पुफी नबी पाक जी इत्तिफाक सां टिकियल हुई उनखे चयो मुंहिंजे पुट खे वेंजार धोई उजरो करे ॾे त हथनि में खणी चई आमना हेॾे निहार कंहिंखे वेंजारिया निहारिया त मथे खे फणी आया अल्लाह अखियुनि में सुरमो पातल ॿिनि कुल्हनि जे विच ते नुबुवती मोहर लॻी पई आहे नारो वढियल तोहर ठहियल अच्छे बिहश्ती कपिड़े में वेठो पियो आहे बदन मां मुश्क जी सुरहान अची रही आहे सारी दुनिया सुरही थी वई आहे हबीब जी ज़बान ते अल्लाह जो हम्द जारी आहे याद मुस्तफ़ा खे उम्मत प्यारी आहे पोइ अहिड़े आका जो उर्स कजे या न उर्स कजे मीला शरीफ जो जश्न मल्हाइजे हथ मथे खणी हा या न कर मल्हाइजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह बेटा फरमा तो थोड़ा न घना फरमाए तो थोड़ा न थोड़ा मुंह ते मारू में जा भलायूं भेरा घणी घणी दस केतिरा थोड़ा मझथरन मुंह ते मारू में जा उमर इन गुणन आलोई कीअं लजाया सुभान अल्लाह चओ वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह चओ खुली खुली सुभान अल्लाह चओ सारी दुनिया चमके पई सजदे में आया भिटाई घोट खे उहा लम्हात याद आई
सुबह जा थो साल करी अञा पईया रात अञा क़यामत आई कान्हे साईं तूं अॻु ई पियो छॾाई छॾाइबो कंहिंखां जेको ॿधिजे न कंहिंखे कंहिंखे मुस्तफ़ा जी ज़ात जो फ़ैसिलो त ॿधिजे छो हाँ ज़माना त छा छुटो हलियो वञे शुनवायूं शादियूं खाए सर सजदे मबूद में यूं शाह करके अर्ज की चो सुभान अल्लाह सर सजदे मबूद में यूं शाह करके अर्ज की रब हबली उम्मती या रब हबली उम्मती मुझे हबीब जी ज़ात मतला तो घुरियूं साफ सोना लगा पिया दुनिया ते पहुता अल्लामा शरफुद्दीन बुसीरी कसीदे बुरदे वारे याद कने फरमायो अबान मौलिदहु अंती बेउनसरही नबी साईं जे ॼमण ई ॿुधायो त सदन वजूद खुशबू चयो छा आहे चयो ॾाढा चयो अतुर लॻाईंदा हुआ इन लाइ त सुन्नत बणिजे अतुर जा मोहताज न हुआ चयो अतुर जा मोहताज अबान मौलिदहु अंती बेउनसरही सुभान अल्लाह चयो अबान मौलिदहु अंती बेउनसरही यातीब मुबतदइम मिनहा व मुख्ततमी रुमाल वारा निंड न कर जागो था चोसी ईअं असांजी निंड न फिटा वेरी मेहरबानी कर हिकिड़े माण्हूअ खे चयमि सुभान अल्लाह चओ जलसे में सुभान अल्लाह चयमि ॿिए दफ़े हिकु वठी ॾाढा कयो सुभान अल्लाह ॿिए चयुसि आस्ते चई हुनखे नथो चई जेको चए थो चओ मूंखे थो चई त आस्ते सो अवां निंड कंदव खोंघरा हणंदव त बि मां कुझु झुटाई में वेहंदुसि सुभान अल्लाह चओ मुंहिंजो हबीब आयो आहे सुभान अल्लाह हज़रत आयो आहे सुभान अल्लाह हज़रत हबीब करीम जी ज़ात अचनि पिया इहा साॻी रात आहे बादशाहनि जा मथे ते ताज हा कचहरनि में वेठा हा तख़्त धणी लॻा वेठा हा पतो तॾहिं पियो आहे जो ताजदारनि जा ताज पट ते वञी किरिया आवाज़ आयो ताज न पायो ताज जो मालिक मिठो मोहम्मद करीम अची रहियो आहे वॾी खॾ हूंदी ही रूम में 60 मील चौरस उनजे मथां मंदर ठहियल हुआ उनमें बुत पियल हुआ वे सभई मंदर किरी पिया बुत रही पिया ईरान में आतश कदा हो बाह जो मच हो उनखे पूजींदा हुआ 1000 साल खां कॾहिं विसामियो न हो हिकदमि विसामी वियो किसरा बादशाह जे कोट जा कुंगरा किरी पिया ॾार पइजी विया जेके वियाहनि इराक ॾिसी आया हूंदा मां ख़ुदि ॾिसी आयो आहियां अञा ताईं उहे ॾार लॻा पिया वॾो किलो आहे पर मदीने वारे जे नूर जे तजल्लन खे सही न सघियो 0300308978 अल्लाह जे हबीब जे अचण वक़्तु निज़ाम हो हबीब करीम जे चाची अबू लहब जी बानी ही नालो सुवैब असलमिया कबीले जी सरबिया असलमिया नबी साईं खे खीर बि प्यारियो अथई उनखे ख़बर पई हज़रत अब्दुल्ला खे पुटु ॼाओ आहे वीचारी वई पंहिंजे रेस वटि जंहिंजे पैसनि सां वरतल हुई अबू लहब खान मुबारक थी भाई पियो ॼाओ अथई हुन आङुर खणी इशारो कयो त इन भाइटे जे ख़ुशीअ में तूं आज़ाद आहीं बुखारी शरीफ़ रिवायत आंदी आहे वफ़ात खां पोइ अबू लहब खे हज़रत अब्बास ॾिठो त आङुर वात में आहे मिठो खीर माखी पियो चूसे आहे जहन्नम में पर अज़ाब घटि आहे पुछेसि थो ॾे ख़बर
चे मदीने जे मीर जे ॼमण जे ख़ुशीअ में इशारो आंगुर जो करे बानी आज़ाद कयमि। रब चयो इन आंगुर मां खीर पी मदीने वारे जे सदके। हाणे रिवायत बुखारी शरीफ़ जी आहे, मौक़ूफ़ रिवायत आहे सहाबी सगोरे ताईं। पोइ गैर मुक़ल्लिद अहल हदीस नजदी मौली चवंदा आहिनि मौक़ूफ़ आहे, पर उन्हनि खे चयो त बुखारी जे शारहनि को एतिराज़ कयो आहे। फतहुल बारी खोलियो, उम्दतुल कारी खोलियो, इरशाद सारी खोलियो, ये वॾा वॾा हदीस शारह इन रिवायत खे लिखी करे बयान था कनि त मुस्तफ़ा जे मीलाद जी बरकत जॾहिं अबू लहब जहिड़े दुश्मन खे पहुती आहे त मोमिन ते त वॾी महिरबानी थींदी। लिखनि था ला ज़ाल अहलुल इस्लाम यहतफिलून बिमौलिद नबील करीम। इस्लाम वारा हमेशा मुंहिंजे दिलबर जो मीलाद मल्हाईंदा आहिनि। चओ सुभान अल्लाह। वॾी आवाज़ सां खुशमी बरकत आहे, खुशमी मेहरबानी आहे। अल्लाह फरमाए थो क़ुरान पाक जे ॿी आयत में कुल बिफदिल्लाह व बिरहमतिही फबिज़ालिक फलियफ्रहू। त ईरान जे सदर खामनाई खे दावत ॾिनी हुई, उहो न आयो, उन पंहिंजो मुशीर मोकिलियो हो। वो सॼो ॾींहुं चवंदा था त काफ़िर काफ़िर शिया काफ़िर। होॾे वरी इजलास में घुराइनि पिया त हलिया चाचा मन 2-3 ॾोकड़ा ॾेयो वञे। तव्हां ॿुधो आहे न, चवंदा आहिनि काफ़िर काफ़िर शिया काफ़िर काफ़िर काफ़िर। अरे काफ़िरात पोइ घुरायो छाजे लाइ? इंडिया में कयूं त इंदिरा गांधी, पिशावर में ईरान जो शियो। पोइ माण्हू वञनि काॾे सुन्नी। तूं साफ़ आहीं पर थोरो सुस्त आहीं। सुस्ती छॾे ॾे, दिल मदीने वारे सां गॾे ॾे त रब तोखे बेश्त सॾे ॾे। चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। मीला शरीफ जो महफिलूं थियनि, ख़ुशियूं थियनि, ज़िक्र हबीब हले। अम्मा आमिना पंहिंजे पुनल पुट खे खीर पियारियो, पर मके जी आब हवा गरम हूंदी हुई। उन जे करे सोचे पई त का थधे इलाइक़े जी अमड़ अचे, दाई अचे, मुंहिंजे पुट खे खणी वञे। बख़्त खुली पियो बीबी हलीमा जो। कंहिंजो मुंहिंजा भाउ उर्दू वारे शायर चयो आहे, खुसरवी अच्छी लगी ना सरवरी। ओचितो सॾु थियो यमन जो इलाइक़ो हो, हाणे सऊदीअ में आहे। ताइफ़ खां वञिबो आहे, रस्ते में ख़मीस मशत ॾे वेंदे बनी साद जी वादी ईंदी आहे, हिते जी अम्मा हलीमा आई। मूं गुनहगार बि ताईं हाज़िरी ॾेई अॻिते वियो हो हिकु दफ़े। वञे वादी बनी साद में औरतूं गाह पियूं पटीन। ओचितो सॾु थियो ओ बनी साद कबीले जूं औरतूं मके में को बचड़ो ॼावा जेका खणी पालींदी ॿई जहान खटी ईंदी। का उठ ते का घोड़े ते रवानियूं थी वयूं। अम्मा हलीमा फरमाए थी मुंहिंजी दुबरी गॾ मुड़ुस कमज़ोर, मां बीमार, बचड़ा ज़ईफ़, नाती दुबरी। असां बि खणी धन खे धिकियो। अॻु में जेके मके में आयूं, कंहिंजो पुट आहे हज़रत अब्दुल्लाह। पैसो अथसि न ग़रीब आहे, न देर असांखे खपे पैसो। कंहिं ॾे मदीने वारो न पियो अचे। अम्मा हलीमा पहुती त ॿियूं मोटनि पयूं। चए थी ॿियो ख़बर थी सभु ॿार खणी आए हूं, ग़रीब को हिकिड़ो ॿार हूंदी, छा खणंदी छा मिलंदी? सुहिणे भिटाई। चओ सुभान अल्लाह। भिटाई जेको न मञे त जी रब फिटाई, त को न मञे